अच्छी अदा अदियो रातो को मानी टुकुर बचलो जे त खणिया छो अदा मां इजो करे थी वठा मानी ना दी पचाने जी केड़ी जरूरत आ रातो को टुकुर पे होंदो तो थोरो मां चाय सा खाई वठस अरे अरे अदा जे दीदी बेबी ए बेबी छातो चई अदी छातो चई अदा चए थो त तोखे वञण जी तकड़ हूंदी आहे ऐं असां तोसां गॾु ॿ घड़ियूं गुज़ारण लाइ पया सिकंदा आहियूं हा वदी अदो गुलाम रसूल सही तो चई मां भी जिंदगी खातिर भजी भजी थकजी पियो आहियां घर खां परे रिश्तन खां परे पंहिंजे ॻोठ पंहिंजे दोस्तन खां परे जेकॾहिं मां महीने ॿिनि महीननि अमल खां बेज़ार थी पियो आहियां तो सोचण जी ॻाल्हि त इहा आहे त बाबो त वीचारो हेतिरनि सालनि खां हुन कैद में बचन खां परे पंहिंजे घर खां परे पंहिंजे राज भाग खां परे कीअं गुज़ारींदो हूंदो बाबो हुते मुंहिंजो त सोचींदे साथ मुझे अरे अरे बड़ी ए रे बाप ए बी ए रे बा ए बी रे बा अरे बजी अदा अदा गुलाम रसूल चए थो त बाबा खे जंजीरनि में जकड़ियल ॾिठो हा दी गुलाम रसूल सही तो चए पर हाणे जंजीरुनि टोड़न जो वक़्तु अची वियो खान बहादुर मूंखे अॼु राति फोनी कोट ते हमले करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे अदा मल्हार तोसां गॾु हलण लाइ संभरियो आहे छा मूं मलाई चांड्रोकी ॾाढियूं परेशान हुयूं हा साईं पर हू तव्हां खे कुझु चई न पिया सघनि पोती विझण खां पोइ पंहिंजी मंग छॾण असांजे खानदानी उसूलनि जे ख़िलाफ़ आहे पर आऊं इहो बि हरगिज़ न चाहींदुसि त का बि न्याणी असांजे खानदानी उसूलनि खे बचाइण जे लाइ पंहिंजी जान ॾेई छॾे वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।